अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व औहैना इला मूसा अन अस्रि बिइबादी इन्नकुम मुत्तबऊन। ऐं असां मूसा खे हुकुम मोकिलियो त रातों रात मुंहिंजे बंदन खे वठी निकर, बेशक तव्हांजो पीछो कयो वेंदो। फ़अरसल फ़िरऔन फ़िल मदाइनि हाशिरीन। पोइ फ़िरौन शहरनि में जमा करण वारा मोकिलिया। इन्न हाउलाइ लशिरदिमतुन क़लीलून। इहो चई मोकिलिया जमा करण वारा त ही हिकिड़ी नंढड़ी जमायत आहे, नंढड़ो गिरोह आहे, जेके थोरा माण्हू आहिनि ऐं नंढो हिकिड़ो गिरोह आहे। व इन्नहुम लना लग़ाइज़ून। ऐं बेशक इन्हनि असांखे नाराज़ कयो आहे। बाज़ हज़रात इन जो तर्जुमो कंदा त बेशक इन्हनि असांजूं दिलियूं साड़े छॾियूं आहिनि, माना असांखे सख़्तु नाराज़ कयो अथनि, सख़्तु गुस्सो ॾियारियो अथनि। व इन्ना लजमीअन हाज़िरून। ऐं बेशक असां सभु एहतियाती तदाबीरूं करे वेठा आहियूं, यानी को बि ख़तरो पेश अचे त उन जे लाइ एहतियाती तदबीरूं असां करे वेठा आहियूं। फ़अख़रजनाहुम मिन जन्नातिन व उयूनिन व कुनूज़िन व मक़ामिन करीमिन कज़ालिक व औरसनाहा बनी इसराईल। पोइ असां उन्हनि खे बाग़नि, चश्मनि ऐं ख़ज़ाननि ऐं उम्दा जॻहियुनि मां कढियो। कज़ालिक अहिड़े ई तरीक़े सां, यानी इन्हनि सां त इहो हाल थियो। व औरसनाहा बनी इसराईल। ऐं असां वारिस बनायो इन्हनि तमामु शयुनि जो बनी इसराईल खे। असल में ॿियनि जॻहियुनि ते ख़बर पए थी त ही जेके मिस्र मां निकिरी करे, छो त ही जीअं अॻियां अचे पियो त बहरे कुलज़ुम जेको उते, यानी हिननि जो सॼो लश्कर ॿुॾो ऐं हू अॻियां निकिरी विया त ओॾीमहिल जेको तो मिस्र, यानी ऐं मिस्र जा ई ख़ज़ाना इहे सभु बनी इसराईल जे हथ में कोन आया। बाद में काफ़ी वक़्त खां पोइ, हिकिड़ी मुद्दत खां पोइ, सुलेमान अलैहिस्सलाम जे ज़माने में जॾहिं मुल्क के मिस्र में बि उन्हनि जी हुकूमत हुई त उन वक़्तु जेको न सल्तनत में ओॾीमहिल मिस्र शामिल थियो। पर बहरहाल अल्लाह पाक फरमाए पियो त हुआ त उहे बि बनी इसराईल मां, त अल्लाह ताला फरमाए पियो त इन्हनि जिन शयुनि मां, जिन मुल्क मां, जिन ख़ज़ाननि मां ऐं जिन जेको आहे सो बाग़ात ऐं चश्मनि मां असां इन्हनि फ़िरौननि खे कढियो, इन्हनि जो वरी असां इन्हनि ई बनी इसराईल खे वारिस बनायो। फ़अतबऊहुम मुशरिक़ीन। पोइ नतीजो इहो निकितो त हिननि जो पीछो कयो सिज निकिरण जे महिल ते। मुशरिक़ इशराक़ कंदा आहियूं न, नमाज़ इशराक़, त इहे इशराक़ माना सिज जे निकिरण जे वक़्त ते। सिज जेॾीमहिल निकितो ओॾीमहिल सिज जे निकिरण जे वक़्त ते इहे फ़िरौनी पोयां लॻा बनी इसराईल। फलम्मा तराअल जमआन क़ाल अस्हाबु मूसा इन्ना लमुदरकून। पोइ जॾहिं ॿई गिरोहनि हिक ॿिए खे ॾिठो त मूसा जे साथियुनि चयो त बेशक असां त यकीनन हाणे पकड़िया वियासीं। ॾिठनि त फ़िरौन जो डपु बि उन्हनि खे हो। फ़िरौन पंहिंजो हेॾो सारो लश्कर वठी अचे पियो ऐं हाणे त पकड़िजी वियासीं। मूसा अलैहिस्सलाम खे चयो त हाणे त यकीनन बिल्कुलु पक सां असां फाथासीं। क़ाल कल्ला इन्न मइय रब्बी सयहदीन।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त हरगिज़ न, इहो कोन थी थो थी सघे। छो? इन माई रब्बी सयहदीन, बेशक मूंसां गॾु मुंहिंजो रब जल्द ई मूंखे रस्तो ॾींदो। छो त अॻियां समुंड अची वियो, रस्तो कोन हो, अॻियां बि मौत हो हुननि जे लाइ ऐं पोयां बि मौत हो। फिरौन जो लश्कर बि ॾिसनि पिया, इहो अचे पियो ऐं अॻियां जंहिं रस्ते तां निकिरण जे लाइ आयासीं रस्तो विसरी वियो, अची समुंड तां निकिता आहियूं। अॻियां था वधूं त ॿुॾूं था, तरसूं था त फिरौन जी फ़ौज अची असांखे टुकड़ा टुकड़ा करे छॾींदी। सो हुननि चयो, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक ते वॾो भरोसो हो त हुननि चयो हरगिज़ ईअं कोन थींदो। मूंसां आउं अकेलो कोन आहियां, ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां कोन पियो अचां, मूंसां गॾु मुंहिंजो रब अन क़रीब मूंखे रस्तो ॾींदो। فأوحينا إلى موسى أن اضرب بعصاك البحر فانفلق فكان كل فرق كالطود العظيم। पोइ असां हुकुम मोकिलियो मूसा खे त पंहिंजी लठ समुंड ते हण। पोइ ओॾी महिल जो ओॾी महिल समुंड फाटी पियो। फ़कान कुल फ़िरक़िन कत्तौदिल अज़ीम, पोइ हर हिसो समुंड जो पाणी टुकरनि टुकरनि में तक़सीम थी वियो ऐं हर हिसो पाणी समुंड जो एॾो वॾो थी वियो, कत्तौदिल अज़ीम, जीअं वॾो पहाड़नि जी शक्ल में जेको आहे मथे थी वियो। ऐं हेठां जेके रस्ता हुआ उहे रस्ता ख़ुश्क रस्ता थी विया। यानी हिकिड़ो पाणी किथां निकिरे त उहो अञा उते जेका पोसल हूंदी, कुझु न कुझु पाणी जो असरु हूंदो। अल्लाह जी कुदरत एॾी ज़ाहिर थी। हिकिड़ो त समुंड जो पाणी जेको आहे उहो पहाड़नि जी शक्ल में अची वियो, ॿाहिरां जेको आहे सो रस्ता ठही विया ऐं उहे बि ख़ुश्क। सुभान अल्लाह। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो आहे त उहे ख़ुश्क रस्ता हुआ। वअज़लफ़ना थम्मल आख़रीन, पोइ क़रीब कयो असां उते ॿियनि खे, यानी ॿियो गिरोह फिरौन जो जेको, उन खे बि असां उन समुंड जे वेझो कयो। ऐं पोइ हुननि ॾिठो जेॾीमहिल समुंड जे किनारे ते पहुता, ॾिठनि त रस्ता ठहिया पिया आहिनि, ख़ुश्क रस्ता ठहिया पिया आहिनि। बनी इसराइल त वञे पई, उहे वञनि पिया। हिननि बि बग़ैर सोचे सम्झे पंहिंजा जानवर, पंहिंजूं सवारियूं खणी हुन में विधियूं। जॾहिं ही पूरे जा पूरा समुंड में अची विया, अल्लाह पाक समुंड खे हुकुम ॾिनो त मिली वञ। इन्हनि खे अल्लाह ताला ॿोड़े ख़तमु करे छॾियो। अल्लाह पाक फरमाए पियो, वअंजयना मूसा वमन मअहू अजमईन, ऐं असां मूसा ऐं जेके उन सां गॾु हुआ उन्हनि सभिनी खे छुटकारो ॾिनो, निजात ॾिनी, उहे बची विया। सुम्मा अग़रक़नल आख़रीन, यानी मूसा अलैहिस्सलाम ऐं उन्हनि सां जेके साथी हुआ, आख़िरी उन्हनि जो साथी जेॾी महिल उन समुंड मां निकिरी वियो, हेॾां फिरौन जी फ़ौज जो आख़िरी फ़ौजी जेॾी महिल जेको तो अंदरि दाख़िल थी वियो, अल्लाह पाक ॿोड़े छॾे सभिनी खे। इन्न फ़ी ज़ालिका लआया वमा कान अक्सरुहुम मुमिनीन, बेशक इन में इबरत जी वॾी निशानी आहे इन किस्से में। वमा कान अक्सरुहुम मुमिनीन, ऐं न हुआ उन्हनि मां अक्सर ईमान मञण वारा, उन्हनि मां अक्सर मञण वारा कोन हुआ। व इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम, ऐं बेशक तुंहिंजो रब ज़बरदस्त इक़्तिदार वारो आहे, क़ुवत वारो आहे। अर रहीम, वॾो महिरबान, यानी करे सघे थो बंदनि जे शरारतुनि ते, बंदनि जे जेको आहे सो गुनाहनि ते ओॾी महिल जो ओॾी महिल उन्हनि खे अज़ाब ॾेई सघे थो। कॾहिं ॾे बि थो, तेॾी महिल हुनजो हिकमत तक़ाज़ो करे थी। पर जेकॾहिं नथो ॾे त इन जो मतिलबु इहो कोन्हे त अल्लाह पाक ॾींदो ई कोन। अल्लाह रब्बुल आलमीन फ़ौरन छो कोन पियो यानी अज़ाब ॾे, जो अल्लाह महिरबान वॾो आहे, जल्दी कोन थो पकड़े, जो वॾो महिरबान आहे। बाक़ी पकड़ ते क़ादिर आहे, केॾी महिल उन जी पकड़ अची सघे थी। आख़िरत में त ज़ाहिर आहे त जेको आहे सो यानी साफ़ मामिलो साफ़ थींदो, हिसाब किताब थींदो। अल्लाह ताला पाण सभिनी खे क़ुर खे सही सम्झी उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।